या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वनी छो वणकार वनी छो वणकार ओसणा हित न गोली हो तखे सुभान अल्लाह लिखो की न लतीफ चए बारो चौबे पार थी सती बद संदरो पिरत पुनु हसी पार सुभान तेहा पहले हार तो में देरो दोस्त जो सबाई जाओ सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह हम दोबारी ताला सबने के मिली ऐं जुली पढ़ाइण वार सोलो हमदा शायर फरमाए तो जे रहमत बरकत गुर जी दे जिक्र जिगर कर लोली अल्लाह हो अल्लाह हो जे रहमत बरकत गुर जी दे जिक्र जिगर कर लोली अल्लाह हो याद मिठे मालिक के रहमत साबर अज जानी अल्लाह हो अल्लाह हो जे रहमत बरकत गुर जी दे जिक्र जिगर कर लोली अल्लाह हो अल्लाह हो शादी राजी भी थी दे बाऊ को शादी मालिक जी थी दीन दादी राजी भी थी दी बाऊ को शादी राजी भी थी दी बाऊ को शादी रखो विरद सिफानत हर गम मालिक जी मिठी बोली अल्लाह हो असांजे मुआशिरे जे अंदर असांजे पाड़े ऐं ॻोठनि जे शहरनि जे अंदर छा हूंदो आहे नंढड़नि ॿारनि खे छा सेखारींदा आहियूं इंडिया जा कलाम ऐं सिंधी कलाम जेके गंदे में गंदा कलाम मोबाइल हथ में नंढड़े बचड़नि खे ॾींदा आहियूं वञी पंहिंजो कारो मुंहुं वञी कर शाइर तो फरमाए नंढड़नि ॿारनि खे नंढड़े लाॻू ज़िक्र जी लोली सेखार
हिकिड़ो मास्तर हुयो स्कूल में ऐलान कयईं बचड़ो ॿुधायो त तव्हां वॾा थींदो त छा थींदो सुभान हिकिड़े अल्लाह चयो पुलिस वारो ॿिए चयो डॉक्टर ॿिए चयो इंजीनियर हिकिड़ो छोकिरो उथियो ऐं चयईं त मां हाफ़िज़ क़ुरान थींदुसि चई त तुंहिंजो इहो ख़्यालु कीअं आयो चई त साईं मुंहिंजी अमड़ इशा खां पोइ विर्त कंदी आहे क़ुरान करीम पढ़ंदी आहे सुबुह थींदो आहे तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदी आहे फजर खां पोइ वरी क़ुरान करीम पढ़ाईंदी आहे मूंखे बि पढ़ाईंदी आहे ऐं पाण बि पढ़ंदी आहे तंहिंजे करे मां हाफ़िज़ क़ुरान थींदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर वक्त मिटे